दोस्तों ही किताब ज़िंदगी जी ॻोल्हा तव्हांजे अॻियां आहे। हिन किताब में मौत, ज़िंदगी ऐं ॿिए जनम बाबति ओशो तमामु अहम इंकशाफ़ कया आहिनि। ही किताब जेके दोस्त ॿिए जनम में मौत ऐं ज़िंदगी जी इसरारनि बाबति ॼाणणु चाहिनि था त ही किताब आहे। हिन किताब जी जेका फ़रसत आहे उन में आहे त मौत खां वॾो ॿियो को बि कूड़ कोन्हे। ज़िंदगी हिकु ख़्वाबु आहे, समूरी काइनात हिकु इबादत गाह आहे। ख़ुदा ॾांहुं मोट, पंहिंजी राह पाणी ॻोल्हियो, मुहबत करणु ख़तरनाक आहे। मौत ऐं हयाती इन बाबति हिन में ओशो जा जेके ख़्याल आहिनि, ओशो हिन में पंहिंजे तमामु ज़बरदस्त पंहिंजे ख़्यालनि जो जेको इज़हार कयो आहे। जीअं ॾिठो वञे त ही ज़िंदगी गुज़ारतुनि जी हिकु ॻंढ आहे। असां जिन शयुनि खे हक़ीक़त सम्झूं था, कॾहिं कॾहिं उहे ख़्वाबनि मिसल या वरी के परछावां साबित थियनि थियूं। ज़िंदगी हक़ीक़त में ईअं आहे कोन जीअं असां सम्झूं था। हिन ज़िंदगी में खोड़ सारा तज़ाद, खोड़ सारियूं पेचीदगियूं ऐं मुंझारा मौजूदु आहिनि। ऐं उन्हनि गुज़ारतुनि जी ॻंढ खोलण लाइ, मुंझारनि जो हल पेश करण लाइ मादियत परस्त, तोड़े रूहानियत परस्त पैगम्बरनि, ॾाहनि, दानिशवरनि पंहिंजे अकुल ऐं इल्म वार नवां नवां मफ़रूज़ा ख़्याल ऐं नज़रिया पेश कया आहिनि। पर काइनात जी इब्तिदा खां वठी अॼु ताईं सवें आसमानी सहीफ़ा ऐं हज़ारे इल्म जे अकाबरनि पारां लखें कोरा काग़ज़ कारा करण बावजूदु बि इंसान लाइ कुझु सुवाल रेशमी सुट जे मुंझियल ढेरीअ जा आहिनि, जिन में ख़ासि करे ही अहम सुवाल आहिनि त इंसान छा आहे, इंसान हिते छो आयो आहे, ज़िंदगी जी इब्तिदा ऐं इर्तिका कीअं थी, ज़िंदगी जो अंत किथे थियणो आहे, ऐं मौत छा आहे, ऐं छा मौत खां पोइ को हयाती आहे या बसि जेको कुझु आहे सो ही आहे ऐं हिते ई आहे। छा मौत खां पोइ वरी इंसानु वाक़ई ॿियो जनम माणे थो या मिटीअ सां मिलण खां पोइ कुझु बि नथो रहे। त अहिड़ा ऐं इन ई सिलसिले सां लाॻापियल खोड़ सारा सवाल आहिनि जिन ते खोड़ सारनि ॾाहनि लिखियो ऐं ॻाल्हायो हुई। ऐं ओशो बि दुनिया जे उन्हनि रूहानियत परस्त मुफ़क्किरनि मां आहे जंहिं पंहिंजे तजुर्बे मुशाहिदे जे आधार ते मौत ऐं हयात, धरती ऐं काइनात, इंसान ऐं ख़ुदा जे मौज़ूअनि ते नवां नवां इंकशाफ़ कया आहिनि। ज़रूरी न आहे त ओशो जे समूरनि ख़्यालनि सां इतफ़ाक़ कजे, पर इल्म जे उञायल ज़हननि ऐं ज़िंदगी सां मुहबत कंदड़ दिलनि लाइ ओशो जा अफ़कार कशिश रखंदड़ ज़रूरु आहिनि। ओशो जे हिन किताब में मौत, हयात, धरती, काइनात ऐं ख़ुदा जे बाबति जेके फ़िक्र ऐं नज़रिया ऐं ख़्याल जेके पेश कया विया आहिनि, उहे ख़्याल, फ़िक्र ऐं नज़रिया तमामु अहम ऐं तमामु ज़बरदस्त आहिनि। ओशो हिन में मुराक़बे जे बारे में चए थो त इस्तग़राक़, मुराक़बो, ध्यानु या समाधि जो सोलो मफ़हूम इहो आहे त उन ई ॻाल्हि जी ॼाण हासिलु करणु त असां ज़िंदह हूंदे बि मौत जो ज़ाइक़ो कीअं था चखे सघूं, असां ज़िंदह हूंदे बि मौत जो तजुर्बो कीअं था हासिलु सघूं, यानी हयाती मां मौत कीअं था माणे सघूं ऐं मौत मां हयाती कीअं था माणे सघूं। उन खां सवाइ हिन में ॿिए जनम बाबति ओशो जो तमामु ज़बरदस्त ख़्याल पेश कया आहिनि त इंसानु वाक़ई बि ॿ जनम माणे थो ऐं इंसानु मरे नथो, पर हू हिकिड़े जनम खां ॿिए जनम ॾांहुं मुंतक़िल थिए थो ऐं हुनजो जेको जिस्म आहे बज़ाहिर मिटी में मिली थो वञे, पर हुनजा ख़्याल, हुनजा फ़िक्र, हुनजा नज़रिया, हुनजो इख़लाक़, हुनजो किरदारु ऐं हुनजो समाज में जेको बि अदा कयल किरदारु आहे उहो हिन समाज जे अंदरि बाक़ी बचे थो ऐं उहो ई हुनजी सुञाणप रहे थो। उन करे ओशो जे हिन किताब खे पढ़णु खपे। हीअ किताबु तमामु ज़बरदस्त किताबु आहे।